कर एजुकेशन डिपार्टमेंट वारा पाण माना डायरेक्टर ताईं विज़िट करे विया आहिनि, लेकिन उनजे बावजूद बि कोई बि हिन महिल ताईं अमल न थियो आहे। असांजा जेके उस्ताद आहिनि उहे हेठे स्कूल में पढ़ाइनि था, जेको गर्ल्स एलिमेंट्री स्कूल आहे। मतिलबु उन में हाणे उनखे अलॻि अलॻि कयो अथऊं, आर्ज़ी तौर ते उन्हनि खे